नासिन वाक़िया कंदासीं कोटरी जे गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज जूं 4 मास्तरियाणियूं कोरोना वायरस में मुब्तला थी वियूं आहिनि। कॉलेज इंतज़ामिया जो चवणु आहे त 11 मास्तरियाणियुनि जी टेस्ट कराई वई, जिन मां 4 जी टेस्ट पॉजिटिव आई आहे। इंतज़ामिया मूजिब टेस्ट पॉजिटिव अचण बाद मास्तरियाणियुनि पाण खे घर अंदर आइसोलेट करे छॾियो आहे। ॿिए पासे कॉलेज में BA ऐं BSc जा पेपर जारी आहिनि, जे सबबि कोरोना पखिड़जण जो ख़दशो आहे। कोटरी जे गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज जूं 4 मास्तरियाणियूं कोरोना वायरस में मुब्तला थी वियूं आहिनि। कॉलेज इंतज़ामिया जो चवणु आहे त 11 मास्तरियाणियुनि जी टेस्ट कराई वई, जिन मां 4 जी टेस्ट पॉजिटिव आई आहे। इंतज़ामिया मूजिब टेस्ट पॉजिटिव अचण बाद मास्तरियाणियुनि पाण खे घर अंदर आइसोलेट करे छॾियो आहे। ॿिए पासे कॉलेज में BA ऐं BSc जा पेपर जारी आहिनि, जे सबबि कोरोना पखिड़जण जो ख़दशो आहे। कोटड़ी में खबर शेयर कई पा। कोटड़ी के गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज जूं 4 मास्तरियाणियूं कोरोना वायरस में मुब्तला थी वियूं आहिनि। कॉलेज इंतज़ामिया जो चवणु आहे त 18 मास्तरियाणियुनि जी टेस्ट कराई वई, जिन मां 4 जी टेस्ट पॉजिटिव आई आहे। इंतज़ामिया मूजिब टेस्ट पॉजिटिव अचण बाद मास्तरियाणियुनि पाण खे घर अंदर आइसोलेट करे छॾियो आहे। ॿिए पासे कॉलेज में BA ऐं BSc जा पेपर जारी आहिनि, जे सबबि कोरोना पखिड़जण जो ख़दशो आहे। इंतज़ामिया मूजिब टेस्ट पॉजिटिव अचण बाद मास्तरियाणियुनि पाण खे घर अंदर आइसोलेट करे छॾियो आहे। ॿिए पासे कॉलेज में BA ऐं BSc जा पेपर जारी आहिनि, जे सबबि कोरोना पखिड़जण जो ख़दशो आहे। कोटरी मां तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर एजाज मुगल खां। जी एजाज, आगाह कजो। बिल्कुल गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज जूं 4 फीमेल टीचर्स के कोरोना शिकार थी वही हैं, जिनमें आयशा, जमूरत, फोविया, शाहनाज शामिल हैं। सेहत साथी जामशेद पारां कॉलेज जे 18 टीचर्स जो कोरोना टेस्ट कराई वही हैं, जिनमें 4 टीचर्स जो कोरोना टेस्ट पॉजिटिव अची वियूं, जिनके घर में आइसोलेट कयो है। जिन कॉलेज में BA ऐं BBS जा पेपर जो हली रहा है, जो कोरोना पखिड़ण जो ख़दशो है। गॾु खे ॿुधाईंदासीं जॾहिं हिन हवाले सां सेहत खाते जामशेद जी बीच था साईं ॻाल्हि ॿोलती आहे त हुनखे इन सॼे मामले का पिणु लाइलम बनल है। इन साॻी समूरे मामले ते जॾहिं असां स्कूल इंसान सां ॻाल्हि ॿोल कयूं उन पिणु पंहिंजे लोकल पिणु इनकार करे छॾियो। जी मेहरबानी एजाज मुगल तफ़सील ॾियण जे लाइ।